अस्सलामुअलैकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो काश न्यूज़। मां आहियां आसिफ अली शेर। नादरीन, मेहर मां ख़बर अचे पई त जिते मेहर जी न्याणी उमे रुबाब चांडियो जी डबल केबन गाॾी मेहर भरिसां इंडस हाईवे ते टायर राड टुटण सबबि कल्टी थी पई आहे। हादसे में उमे रुबाब चांडियो जो चाचो ऐं मेहर वाक़े केस जो फरियादी परवेज़ चांडियो मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मेहर मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि जी तिबी इमदाद हलंदड़ आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलो नादरीन तव्हांखे मेहर मां, जिते मेहर जी न्याणी उमे रुबाब चांडियो जी डबल केबन गाॾी मेहर भरिसां इंडस हाईवे ते टायर राड टुटण सबबि कल्टी थी पई आहे, जंहिं जे नतीजे में उमे रुबाब चांडियो जो चाचो ऐं मेहर वाक़े केस जो फरियादी परवेज़ चांडियो मामूली ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खां नादरीन तव्हांखे आगाह कंदा हलूं त मेहर जी न्याणी उमे रुबाब चांडियो जी डबल केबन गाॾी मेहर भरिसां इंडस हाईवे ते टायर राड टुटण सबबि कल्टी थी आहे। हादसे में उमे रुबाब चांडियो जो चाचो ऐं मेहर वाक़े केस जो फरियादी परवेज़ चांडियो मामूली ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मेहर मुंतक़िल कयो वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो काश न्यूज़।